नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां विशारा सुमरो। हलंदासीं हेडलाइन सर। तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी पाण मुरादो ने वादो पेश थियण जो ऐलान करे छॾियो। सईद गनी जो चवणु आहे त हू सूमर ते इस्लामाबाद में पाण मुरादो नेब ऑफिस में पेश थींदो। नेब चेयरमैन हुकूमत खां ब्लैकमेल थींदो रहियो आहे। खुर्शीद शाह ऐं एजाज़ जकरानी सां ज़ुल्म ऐं ज़्यादती थी रही आहे। हिक प्रेस रिलीज़ जारी थी त मूं ख़िलाफ़ नेब जांच करे रही आहे। मूंखे जांच खां को बि डर आहे। भले जांच कयो। हलीमाल शेख जो नालो ECL में दाख़िल छो न आहे कयो वियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान सूमर ॾियारे गवादर अची रहियो आहे। गवादर बंदरगाह ऐं सीपेक वज़ीर आज़म जी पहिरीं तरजीह आहे। सीपेक सां बलोचिस्तान जे महरूमनि जो अज़ालो थींदो। बलोचिस्तान लाइ 600 अरब रुपयनि जा मनसूबा जोड़े रहिया आहियूं। नेशनल ग्रिड खे ॾखण बलोचिस्तान सां ॻंढियो पियो वञे। सूरत एयरपोर्ट जी वाध में वारो मनसूबो बि शामिल आहे। सीपेक अथॉरिटी जे चेयरमैन आसिम सलीम बाजवा जूं होशाब में मीडिया सां ॻाल्हियूं। मुल्क में कोरोना वायरस जा अञा जारी वधीक 34 मरीज़ फोत थी विया। फोतुनि जो वधी 22,379 थी वियो। 24 कलाक दौरान 1,409 केस रिपोर्ट। केसिस जो अंग वधी 9,61,085 थी वियो। हेल ताईं 9,06,387 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई एहतियात थी चुका। जैकबाबाद में पुलिस जो PP ऑफिस ते छापो। सूबाई सलाहकार एजाज़ जकरानी जे नंढे भाउ आज़ाद ख़ान ऐं सौट वली मोहम्मद जकरानी समेत 8 ॼणा गिरफ़्तार। SSP जो चवणु आहे त नेब टीम मथां हमले केस में गिरफ़्तारियूं कयूं आहिनि। गिरफ़्तारनि ख़िलाफ़ PP कारकुननि जो एहतिजाज। उमेरोबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी। उमेरोबाब सरदार चांडियो, MPA बुरहान खान चांडियो ऐं ॿिया अदालत में पेश। सरदार चांडियो जे वकील दलील ॾियण बाद केस जी ॿुधणी मुलतवी करण जी दरख़्वास्त कई। अदालत केस जी ॿुधणी 17 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। उमेरोबाब चांडियो चवे थी मुख़ालिफ़ धुर जो वकील केस खे हलणु नथो ॾिए। सरदारनि खे केस में सज़ा नज़र अचे पई। केस में देर जा हरबा पिया हलाइनि। असांजी सरदार निज़ाम ख़िलाफ़ कामयाबी थी आहे। हैदराबाद में एंटी करप्शन की ख़ास अदालत में सिंध यूनिवर्सिटी करप्शन केस की ॿुधणी। अदालत पारां जांच ऑफिसर के चालान पेश करण लाइ आख़िरी मोहलत। अदालत तरफ़ां हिक ऑफिसर के गिरफ़्तार करण जो हुकुम। कंबर में पुलिस पारां ॿिनि ॾुआरनि खे मुक़ाबलेबाज़ ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जे दावा। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार थियल ॾुआरनि जे कब्ज़े मां रोक रक़म ऐं हथियार हथ कया आहिनि। ॾुआरी 4 ॾींहं अॻु यूनुस लाशारी खे ज़ख़्मी करे फुर करे फ़रार थी विया हुआ। कंदकोट भरिसां गुज़िरियल ॾींहुं हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल चाचड़ बिरादरी जे 3 ॼणनि मां 1 ॼणे जो लाश न मिलियो। 2 मक़तूलनि जा मड़ ॻोठ अज़ीम चाचड़ में मिटीअ मां हवाले कया विया। गौसपुर वेझो पुलिस जो दुरानी मार्ग जे कचेवार इलाइक़े में ॾुहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन। SSP अमजद शेख चवे थो ॾुहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन करे जल्द चाचड़ बिरादरी जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। सखर जे शालीमार वारे इलाइक़े में बाड़ी गटर में किरी पई। इलाइक़े वासियुनि बाड़ी खे गटर मां कढी बचाए वरितो। सखर शहर में अक्सर गटरनि जा मुंहं खुलियल हुजण सबबि बाड़ा गटर में किरणु मामूल बणियल। ऐं ठटे वेझो कींजर ढंढ में पिकनिक मल्हाइण लाइ आयल कराची वासियुनि जी बाड़ी रिमशा ॿुॾी फोत थी वई।